इंसान जूं फीलिंग्स जी माना हिकिड़ो त उहो रिलेक्सेंट आहिनि, जी ख़ुदि इंसान सां बि प्यारु कंदड़ हिकिड़ो जानवर मौजूदु आहे न, साॻे नमूने उन जानवर सां बि प्यारु कंदड़ हिकिड़ो इंसान मौजूदु आहे। सही इहो त बांड थियो जेका तव्हां ह्यूमन ऐं एनिमल एनिमल बांड ठहियो। जी फीलिंग्स जेके आहिनि उहे सिविलाइज़ थियनि थियूं माण्हुनि जूं जानवर पालण सां। साईं इहो ॿिए नमूने सां जवाबु ॾियां मां तव्हांखे। तव्हां जेकॾहिं कुतो रखो या ॿिली रखो या घोड़ो बि रखो, तव्हां फील कंदा त उहा जेका तव्हांखे रिस्पॉन्ड थो ॾिए एनिमल। मूं वटि जॾहिं एनिमल ईंदा आहिनि, ख़ैर मूंखे वरी ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि दिमाग़ में, चाइनीज़ छा सम्झंदा आहिनि, ॿिया छा सम्झंदा आहिनि। तव्हांजा टिपिकल चीज़ आहे न, त कुतो जेकॾहिं तव्हांजे घर में आहे त हुनखे ख़बर आहे त तव्हां हुनजा मालिक आहियो, तव्हां अचो था, तव्हांखे वेलकम थो करे। बिल्कुलु करे उहो कुतो जॾहिं वेलकम थो करे न साईं, उहो तव्हांजो ठेल कंदो, अचे तव्हांजे मथां जंप ॾींदो। फ़र्क़ु ई नथो पए तव्हां गुस्से में आहियो, तव्हां ग़मगीन आहियो, जेको बि आहियो, ही गिव्स यू द फुल लव। हुनखे जेका ख़बर थी पए न तव्हां हुनखे प्यार था कयो, यू विल बी सरप्राइज़ हाउ मच दे गिव यू बैक। मां घोड़नि जे अखियुनि में ॾिसी, हुन अखियुनि सां ॾिठो आहे। तव्हां हुनखे तव्हां ॾिसो, हुनखे जेको आहे तव्हांखे रिस्पॉन्स थो करे। मां एम्फसाइज़ कंदो आहियां स्टूडेंट्स खे, दे जेको आहे तव्हां यू मस्ट फील दैट एनिमल। हुन एनिमल खे जॾहिं ख़बर थी पए न साईं, त तव्हां जेको आहे हुन का ख़राबु ॻाल्हि करणु लॻा आहियो या पनिश था कयो, कुझु कयो था, एनिमल रिएक्ट ख़राबु कयो अथव। ओ येस तव्हां घोड़ा जेके आहिनि सो तव्हांखे बिल्कुलु एॾा पावरफुल एनिमल्स आहिनि। दे इग्नोर यू या दे किक यू साईं। जेके मां रिप्रोडक्शन माण्हू, मां त पोयूं कमु कंदो आहियां न जानवर जे, या सो दे किक यू एंड डू वेरी बैड थिंग। पर जो हुनखे जॾहिं ख़बर आहे तव्हां हुनखे हैंडल खां वठी तव्हां हलो था, हुनखे तव्हां पेट था कयो, हुनखे तव्हां सम्झायो था, तव्हां ॾिसो न। असां फस्ट लेसन इहो ॾींदा आहियूं स्टूडेंट्स खे या ओनर्स खे, तव्हां ॾिसो। पोइ हुनखे असां निशानियूं ॿुधाईंदा आहियूं। इहो जेको घोड़ो आहे जॾहिं कन पोइ थो करे, माना गुस्से में अथव, यू डोंट गेट क्लोज टू दैट एनिमल, यू हैव टू फाइंड अ वे। त उहो सॼो तव्हांखे उहो हिकिड़े क़िस्म सम्झणो थो पए त यू नो उहा तव्हांजी जेके लिंक न आहे न साईं, वेदर यू आर वेदर वेटनरियन ओनर जेको बि आहे, जेसिताईं तव्हांजो लिंक न थी, ईअं न थिए ॿारु आहे, ॿार सां तंहिंजे जेके लिंक न आहे। आम द फस्ट वन गिल्टी वन। मां पंहिंजे ॿारनि खे वधीक ॾियां हा टाइम, मां न ॾिनो, त उहो माण्हू रिग्रेट थो करे। पर जेके तव्हांजी लिंक आहे न साईं ॿार सां, उहो ॿार में तव्हां फ़र्क़ु ॾिसो। उहे तव्हां उहे बि ॿार ॾिसो जिन माण्हुनि ॿारनि खे 10-12 सालनि जे टाइम में उमिरि में बोर्डिंग स्कूल में छॾे ॾिनो आहे। उहे डिफरेंट आहिनि। तव्हां ॿार खे रेज़ नथा कयो, बोर्डिंग स्कूल ते रेज़ कयो साईं। उहे डिफरेंट आहिनि, हुननि जो पीउ माउ ई बोर्डिंग स्कूल थी वियो। राइट। मां बि इट आई मे साउंड ओल्ड फैशन, पर इहो मुंहिंजो बिलीफ आहे, छो त असां मां सिखियो आहे इन मां त एनिमल साईं त द पेशेंस टीच यू। वॾी ॻाल्हि ख़बर आहे वेटनरी में छा आहे, के माण्हू चवंदा आहिनि भई एनिमल पेशेंट इज़ बेटर देन ह्यूमन पेशेंट। छो त ह्यूमन पेशेंट तव्हां कूड़ बि ॻाल्हाए थो, स्टोरीज़ बि ठाहे थो, कंप्लेन बि करे थो, लिकाए बि थो। हा लिकाए। जानवर नथो लिकाए, तव्हांखे ॿुधाए थो। ही साईं जेका थीरियोजेनोलॉजी आहे, हा इहो सब्जेक्ट छा आहे? इहो साईं इहो आहे, इहो खुलियो कीअं? हा 74 में। हा उहो साईं इहो थियो त जीअं मां तव्हांखे अॻु में ॿुधायो न त मां आयो स्टेट में वियो हुअसि, त मां एनिमल साइंस में हलियो वियुसि, उहे वेटनरियन न हुया। त शुरूअ खां वठी एनिमल साइंटिस्ट या एनिमल हस्बेंड्री जंहिंखे चइबो आहे, इहे माण्हू रिप्रोडक्शन जो कमु कंदा हुआ, ईअं साईं। पोइ वेटनरी में जीअं तव्हां नॉर्वे में वञो त उहे चवंदा वेटनरी ऑब्स्टेट्रिक्स, साॻियो ई गाइनी जो। हा, त उते वरी स्वीडन में चवंदा यू नो वेटनरी ऑब्स्टेट्रिक्स एंड गायनकोलॉजी, ईअं साईं। वरी ॿिया चवंदा बाबा मेल रिप्रोडक्शन। त पोइ हिकिड़ो हुयो पंहिंजो यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन जो हुयो लिटरेरी माण्हू जेको लैंग्वेज खे ॾिसंदो, त उन्हनि खे असांजे रिप्रोडक्शन स्पेशलिस्ट चयो यार त असांखे ॿुधाए त छा कयूं। को माण्हू चए थो ऑब्स्टेट्रिशियन्स आहिनि, को चए थो गायनकोलॉजिस्ट आहिनि, के चवंदा एंड्रोलॉजिस्ट, छा कयूं। पोइ इहो इन लफ़्ज़ कढियो थीरियोजेनोलॉजी, इहो इन्वेंट थियो इन वे। अच्छा। हा, पर आहे मुश्किल वर्ड, असांजे ओनर्स खे बि नथो वणे, वॾो आहे।
पोइ मां वरी उनखे सिंप्लीफाई करण जे लाइ मां चवंदो वेटनरी रिप्रोडक्शन सेपरेट करण जे लाइ एनिमल साइंस खां त पोइ असांजो कमु आहे तव्हां रिप्रोडक्शन जो पंहिंजो डायग्नोस कयो उनखे ट्रीट कयो उन डिज़ीज़ खे मेल ऐं फीमेल कॉम्बिनेशन त हाणे इहा मुंहिंजी स्पेशलाइज़ेशन आहे डिसिप्लिन में त मां आहियां स्पेशलिस्ट पोइ स्पेशल ईअं नथो थिए न साईं हिते त को माण्हू चवंदो बाबा मां कार्डियोलॉजिस्ट आहियां त कार्डियोलॉजिस्ट कीअं थिए बाबा मां जेको आहे सो 6 महीने जो कोर्स करे आहियां मां फलाणो को उते तव्हांखे पंहिंजो उहो स्टेटस थो करिणो पए डिप्लोमेट जो स्टेटस आहे त मां आहियां डिप्लोमेट ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ थियोलॉजिस्ट तव्हांखे 3 सालनि जी रेजिडेंसी कई आहे उनखे कॉम्प्रिहेंसिव एग्ज़ाम खयों आहे उनखां पोइ तव्हांखे ओरल एग्ज़ाम में विया आहियो पोइ तव्हांखे सर्टिफिकेट थो मिले त हाणे थी सघे त मुंहिंजो इंट्रस्ट अखियुनि में बि हुजे पर मां पाण खे ऑप्थेमोलॉजिस्ट नथो चई सघां दैट इज़ इलीगल उहो छाजे करे सुभाणे को कोर्ट में केस थो थिए मां कोर्ट में केस थिया मुंहिंजे बि ख़िलाफ़ बि त मां कंहिं हॉर्स खे 10 साल अॻु में सर्टिफाई कयो बसि सुठो आहे हाणे ख़राबु थी वियो त कोर्ट में पुछनि था हाउ डिड यू डिक्लेयर दिस एनिमल इज़ नॉट फिट पोइ तव्हांखे उहा सर्टिफिकेशन कोन्हे न साईं पोइ उन जे करे आसानी बि थी पई आहे हाणे जॾहिं मूंखे आर्थोपेडिक सर्जन जी ज़रूरत पवंदी न हीअं पंहिंजे कुल्हे जो सूरु थींदो आहे मूंखे सोचण जी ज़रूरत न आहे सिधो आर्थो वेंदो मां साईं ऑनलाइन ॾिसां थो न साईं हिन माण्हू जी त हितां जी ट्रेनिंग आहे हीअं आहे आर्थोपेडिक सही बोर्ड सर्टिफाइड आई डोंट हैव टू थिंक अबाउट त पोइ इहो यानी हिकिड़ो सिस्टम ठही वियो आहे हीअं साईं त पोइ अहिड़े नमूने अलाए किथां पिया असां ॻाल्हायूं भई फीलिंग्स ते हा फीलिंग्स ते त पोइ साईं इहो जेको आहे न ॾिसो त तव्हां केॾो क्लोज़नेस आहे पंहिंजो एनिमल सां बि ऐं हिते बि जेके सिंध जा माण्हू हाणे छा कनि भला सिंध जा साईं माण्हू जानवरनि पालण लाइ हा सलाह ॾियोनि हा साईं ॿ टे ॻाल्हियूं आहिनि तव्हां डिपेंड थो असां कहिड़ो टॉपिक वठूं हाणे हे जेको कुतनि ॿिलियुनि वारी ॻाल्हि आहे इहो हाणे तव्हां ॾिसो था शहरनि में हाणे आम थींदो थो वञे हा मार्केट बि आहिनि हा त ॾिसो त कुता ॿिलियूं आम थींदा था वञनि ऐं जीअं स्टेटस उन्हनि फैमिली जो वधे थो इकनॉमिकली उहे चवंदा आहिनि त उते US में चवणी आहे त जॾहिं माण्हुनि खे वधीक पैसो थींदो आहे 2 ॻाल्हियूं कंदा आहिनि पंहिंजे ॾंद साफ़ु कराईंदा आहिनि डेंटिस्ट वेंदा आहिनि या कुतो रखंदा आहिनि त हिते बि जिन माण्हुनि में थोरो पैसो अचे थो त पोइ छो त कुतो या ॿिली रखण बि उनखे त जेको थिए थो न महांगो आहे पोइ जेको आहे सो वरी उहो डिपेंड थो करे अञा ताईं बि असांजा काफ़ी जेके मज़हबी माण्हू आहिनि उहे सम्झंदा बाबा कुतो पलीत आहे सुठो एनिमल न आहे न रखियो वञे उहा वरी अलॻि डिबेट आहे त उहे के माण्हू ईअं था पर ॿिली रखनि था चवनि था पोइ ॿिली ठीकु आहे उहा तव्हांखे ख़बर आहे त हिस्ट्री आहे असांजी इस्लामिक ॿियो टियों त उहो पोइ डिपेंड थो करे तव्हां कहिड़ो एनिमल रखो था ॿिली जेका आहे न इट्स अ वेरी इंडिपेंडेंट एनिमल हा उहो घणो भौंकंदी बि न आहे घणा काल बि न कंदी आहे पर तव्हांखे उहो लव न ॾींदो कुतो ॾींदो ॾाढी इंडिपेंडेंट हिकिड़ो ॾाढो प्राउड एनिमल आहे हा उन लाइ तव्हांखे अलॻि उहो पंहिंजो बॉक्स रखिणो पए जिते वञी पूप कंदी आहे वरी जेको आहे कुतो वरी ॿी का अलॻि चीज़ आहे पर तव्हांखे वरी बि उनजी ट्रेनिंग ॾियणी थी पए न साईं त उहो जेको कुझु तव्हां इन्वेस्ट था कयो उहो तव्हां रिवार्ड बि मिले थो हा पर इहे सभु ॻाल्हियूं साईं उहे कठिन थियूं अचनि न पर उहा बि ॻाल्हि आहे त इकनॉमिकली असांजे सिंध में अंदरून सिंध में कुता उते बि आहिनि अंदरूनी सिंध खे हज़फ़ कयूं था हा न बहरहाल उहो मक़सदु ॻोठ जंहिंखे चइजे मुख़्तलिफ़ इलाइक़ा मुख़्तलिफ़ इलाइक़ा त उहो जेको आहे सो मां रिकॉल करण जी कोशिशि थो कयां त फार्म ते हिते मां जॾहिं वेंदो हुउसि उते बि साईं माण्हुनि रखिया हुआ पंहिंजा डॉग्स वग़ैरह उन खां अलावा असांजो जेको आहे अमीर तबिको तव्हांखे यादि हूंदो अलाह हुनखे जन नसीब करे परवेज़ मुशर्रफ खे ही वॉज फॉन्ड ऑफ डॉग्स जनरल साहब हा पिक्चर ॾिठियूं हूंदियूं कुता हुन मथां जंप कंदा ॿियो टियों त उहो इहो बि आहे ऐं कुझु फैमिलीज जेके चवंदो बाबा कुतो बेशक असांजो आहे पर रखो ॿाहिरि घर में अंदरि न अचे उहो जनरल परवेज़ मुशर्रफ जीअं टेक ओवर कयो न जीअं त कुलनि ते उहो या हथ में बगल में कुतो ॾेखारियऊं हुनजो फ़ोटू अच्छा ऐं हेठो लिखियो त लिबरल आहे ॾिसो हा हा पर साईं इहो वरी हिकु अलॻि डिबेट आहे मुंहिंजो ॾाढो हिकिड़ो दोस्त आहे असांजो पंजाबी वेटनरियन आहे पंहिंजो लॉस एंजलिस में 2-3 हॉस्पिटल इज़ वेरी वेल ऑफ जेंटलमैन 5 वक़्तु नमाज़ पढ़ंदो आहे जा नमाज़ ऑफिस में रखी त कंदो ई कुतनि ॿिलियुनि जो कमु आहे सॼो ॾींहुं
हुन पुछो त बसि कंदो तव्हां बाबा किथे लिखियलु आहे त कुतो ख़राबु आहे हराम आहे फलाणा हुन कुतो ॾिसी वरी नमाज़ बि अची पढ़ंदो आहे इहे मुख़्तलिफ़ पर्सपेक्टिव आहिनि माण्हुनि जा साईं उहे कीअं ॾिसनि था त बहरहाल बैक टू सिंध हिकु त इहो एस्पेक्ट आहे त मुंहिंजी जेका नज़र आहे हिन वक़्तु उहा आहे असांजे यंग माण्हुनि जे मथां स्टूडेंट्स जे माण्हू जेके ट्रेंड था थियनि अॼुकल्ह असांजे ज़माने में हिकु छोकिरी हुई कोन लाहौर में हिकु बि छोकिरी न हुई हाणे मां चंडीगढ़ लाहौर में बि नहीं न साईं हिकु बि न हिकु बि अच्छा। हा मास्टर्स में जॾहिं वियासीं उते हिकु हुयूं छोकिरियूं उहे बि रिप्रोडक्शन में ॿियनि डिसिप्लिन्स में हुयूं माइक्रोबायोलॉजी इन पर हाणे साईं ॾिसो वेटनरी में एॾियूं स्टूडेंट्स आहिनि त उहे चाहिनि थियूं काफ़ी जेके स्मॉल इनखे चवंदा आहियूं स्मॉल एनिमल डॉग एंड कैट वर्सिस लार्ज एनिमल माना हॉर्सिस काउज़ इहे ॻाल्हियूं त उहे चाहिनि थियूं मां छोकिरनि खे नथो ॿाहिरि कढणु चाहियां उहे बि इन में इंट्रस्टेड आहिनि मुंहिंजो वॾो फ़ाइदो उनखे इहो आहे त सिटी में रहनि था उते कुतनि ॿिनि जेके अथनि क्लिनिक त उन सां जेको आहे सो हस्बैंड एंड वाइफ जेके आहिनि पढ़ियल मुंहिंजे ॿारनि जा स्कूल आहिनि फैसिलिटीज़ आहिनि त प्रिफर था कनि त उते हुजनि उनखे ॿाहिरि फार्म ते नथो वञिणो पए स्पेशली फीमेल्स खे त उहो जेको आहे सो फ़ाइदो आहे बाद में सिंध में बि कुझु फीमेल काउ डॉक्टर्स बि आहिनि जेके फार्म ते कमु कनि थियूं छोकिरियूं त उहो कंहिंजे लाइ बंदिश न आहे पर टू आंसर योर क्वेश्चन त हिकिड़ो उहो एस्पेक्ट आहे त मां चाहियां थो त उहे असांजा यंग जेके स्टूडेंट ॿुधनि था त उहो मां यूट्यूब ते काफ़ी नंढियूं नंढियूं 15-10 मिंटनि जूं काफ़ी वीडियोज़ लॻायूं आहिनि डॉग डिज़ीज़िस ते रिप्रोडक्शन ते ॿियनि ते उहो ॾिसी सघनि था ऐं उनखां अलावा काफ़ी इंफॉर्मेशन ऑनलाइन अवेलेबल आहे त पाण खे ट्रेन कनि असांजे अञा बि फैकल्टी जेके आहिनि प्रोफेसर उहे तमामु घटि आहिनि न हुअण जे बराबरि ट्रेन जेके हुजनि डॉग एंड कैट में मेडिसन में सर्जरी में कुझु असांजा आहिनि टीचर जेके उते टीचर्स आहिनि पर पोइ इवनिंग में वरी पंहिंजूं अस्पतालूं अथनि उते जी कमु कनि था पर उहो टाइम ईंदो जीअं पाकिस्तान या सिंध असां वधायूं था कराची हैदराबाद वॾनि वॾनि शहरनि में जेके आहिनि त इन ज़रूरत वधीक पवंदी त उअं ई थींदो मुंहिंजे ख़्याल में जीअं असां US में आहे त तव्हां वटि स्पेशलिस्ट हूंदा मेडिसन में या ऑप्थेमोलॉजी में ॿियनि टिनि जॻहियुनि में त हिकिड़ो त इहो पैगाम आहे असांजे नंढनि जेके नौजवान आहिनि छोकिरा छोकिरियूं त इन ॻाल्हि खे गौर कनि ॿी वरी ॻाल्हि इहा आहे त इहो एस्पेक्ट आहे ॿियो एस्पेक्ट आहे असांजो फूड एनिमल जो त गोट शीप काउ एंड बफेलो त इहे जेके एनिमल्स आहिनि उहो आहे फूड प्रोडक्शन में मीट ऐं मिल्क आहे वॾा इशूज़ आहिनि पंजाब काफ़ी तरक़ी कई आहे उन एरियाज़ में त उहो असांखे उन ते ध्यानु ॾियणो पवंदो त असां हिते कहिड़े नमूने मैनेजमेंट कयूं इहे डिज़ीज़ खे डायग्नोस कीअं कयूं वॾी ॻाल्हि आहे डायग्नोस करण खां अॻु में उनखे प्रिवेंट कीअं कयूं कुझु डिज़ीज़ हिते अहिड़ियूं आहिनि असां वटि सिंध में या पाकिस्तान में त उहे जेको आहे सो ॿियनि मुल्कनि में कोन्हनि के जीअं ह्यूमन डिज़ीज़ आहिनि साईं जीअं हाणे असां वटि मलेरिया आहे त अमेरिका मलेरिया कोन्हे का ईअं न साईं अहिड़े नमूने असांजो हिते फुट एंड माउथ डिज़ीज़ जेका आहे सिंध में ॾाढी कॉमन आहे हा त उहे जेके एनिमल जेको आहे अनप्रोडक्टिव थी वञनि कुझु अरसे जे लाइ त उहो वरी उनखे वैक्सीनेट थो करिणो पए त इहे सभु ॻाल्हियूं असांखे सिखणियूं पवंदियूं ॿियो साईं बीमारियुनि जे करे जी दादा ख़ुदि ॿिनि मुल्कनि में तालुकात में बि ख़राबी थिए थी न डेफिनेटली साईं छो त जानवर बीमार ॿिए पासे वञी नथो सघे साईं बीमार त छॾियो इंटरनेशनल ट्रेड जी रिक्वायरमेंट्स आहे त जेके तव्हांजी गऊं या मैं हितां जी आहे या थोरे एनिमल प्रोडक्ट बि आहे त तव्हां यूनाइटेड स्टेट्स या यूरोपियन काफ़ी मुल्क में जेके फ्री ऑफ फुट एंड माउथ आहे तव्हां हुते मिल्क नथा मोकिले सघो तव्हां पंहिंजो प्रोडक्ट नथा मोकिले सघो बिल्कुलु मिल्क बि न साईं सवाल ई पैदा न थियो ओके सवाल ई पैदा नथो थिए छो त उहो साईं वरी उन में इहो त हिकिड़ो आहे डिज़ीज़ जो एस्पेक्ट आहे ॿियो आहे पंहिंजो छा चवंदा आहिनि सेफ्टी ऑफ द फूड त उहो सेफ्टी जो मक़सदु इहो आहे त उहो मीट या मिल्क केतिरो सुठो आहे त केमिकल फ्री ऐं हार्मोन फ्री इन क़िस्म एंटीबायोटिक्स फ्री फ्री हाणे ॾिसो न हिते असां ख़्यालु नथा कयूं चेकिंग बि पूरी न आहे त तव्हां ॾिसो न मैं या गऊं खे तव्हां पेनिसिलिन जा इंजेक्शन था लॻायो हुनखे बुखार थो थिए न साईं त पेनिसिलिन इंजेक्शन था लॻायो त हाणे उहा जेका गऊं खीर थी ॾिए मैं खीर थी ॾिए पेनिसिलिन टिनि मिल्किंग में 72 आवर्स ताईं उहा मिल्क रिलीज़ थी थिए ऑक्सीडेटर साइक्लिन था ॾियो त उन खे बि लंबो अरसो डिक्रीज़ थो थिए
त हाणे असां वटि जेको आहे US में डेवलप्ड कंट्रीज़ में उहो मिल्क टेस्ट थो थिए। अच्छा कीअं थो टेस्ट थिए, इहा बि इंट्रस्टिंग सिचुएशन अथव। त उहो वॾियूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं पिक्चर्स, वॾियूं ट्रक्स हूंदियूं आहिनि वाइट कलर जूं, पंहिंजो रेफ्रिजरेटेड। पोइ वेंदा आहिनि हिकु हिकु फार्म ते जेका मिल्क कलेक्ट कंदा आहिनि। ठीकु आहे न, मिल्क कलेक्ट कयूं त उहो मिल्क जॾहिं हुन में वॾी टैंक में विझंदा आहिनि त नंढो हिकिड़ो टेस्ट ट्यूब में विझी हुन नालो रखी छॾींदा। ठीकु आहे न, 10 फार्म ते जेको आहे मिल्क खयों, मिल्क ट्रक वारे ड्राइवर उहे ईंदा हुते, पोइ अची उन मिल्क पास्चराइज़ करण खां अॻु में मिल्क प्लांट में उहे 8 ट्यूब जेके नंढा नंढा उहे टेस्ट कंदा। हुनखे अॻु में ॿुधायो वियो आहे त उहा जेके एंटीबायोटिक्स वारो मिल्क आहे त हिन में असांखे न ॾिजो। हाणे उहो जेके टेस्ट थो थिए मिस्टर जॉर्ज जे फार्म जो, हुनखे सॼी टैंक जा पैसा ॾियणा आहिनि, $10,000 ॾंड में सॼो चवणु भर। पोइ कीअं कंदो? पोइ हुनखे उहो 72 आवर जेको मिल्क फिटी करिणो आहे, चेक सिस्टम आहे इन करे। बिल्कुलु। त इहा ॻाल्हि मां ॾिसणु थो चाहियां, मुंहिंजी हाणे विश ऐं ख्वाबु आहे सिंध जे लाइ हिते, त छा असां इहो इम्प्लीमेंट करे सघूं था हिते। साईं जॾहिं ॻाल्हि था कयो, जी दादा, अव्हांखे सिंध जो या सॼे मुल्क जो जी जी हिकिड़ो अहसासु बि आहे जी वेटनरी डॉक्टर तौरु, ऐं तव्हां PhD आहियो। तव्हांजो जेको इल्मु आहे, तव्हांजो जेको हैंड्स ऑन सॼो प्रोसीजर सिखियलु आहे, जी इन में हिकिड़ो तव्हां चाइनीज़ प्रोसीजर सिखी आहियो, जी आकूपंक्चर। जी जी ॿियो तव्हां सवेर इहा ॻाल्हि पे कई त हर्बल जो वॾो रोल आहे। जी जी हाणे मां ॻाल्हि खुटाईंदे सिर्फ़ु हीअ ॻाल्हि तव्हां खां पुछां त सिंध में तव्हां करे छा था सघो? माना डॉक्टर मुश्ताक मेमण साहबु जी उहो सिंध में छा करे सघे थो, ऐं जेके बि असांजा नौजवान आहिनि, छोकिरा ऐं छोकिरियूं जेके वेट मेडिसिन में वञनि या डॉक्टर थियनि, उन्हनि जे लाइ डॉक्टर मुश्ताक मेमण छा आहे? जी जी ॿी ॻाल्हि। टी ॻाल्हि इहा आहे त हाणे असां अख़बारुनि में बि पढ़ूं था, टीवियुनि ते बि ॾिसूं था त दुनिया वरी उन विलेज सोसाइटी ॾे वापसि थी अचे, जी ऐं जड़ी बूटियूं, हर्बल, लौंग, फोटा सभु कुझु। अॻे लौंग फोटा थालीअ में रुॻो घोट लाइ हूंदा, हाणे त बीमारियुनि में उन्हनि में सॼो थिए थो। इन ते जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो पंहिंजे नौजवाननि सां त उन्हनि खे छा छा करिणो आहे ऐं तव्हां उन्हनि जे लाइ छा कंदव? ॿ टे सुवाल आहिनि तव्हां जेके पुछिया आहिनि। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हू जेको फूड एनिमल जी मूंखे ॻाल्हि कई, मां काफ़ी दफ़ा हिते टंडेजाम बि आयो आहियां। हुते जेको आहे सो 2-3 दफ़ा असां कोर्स बि ऑफर कया आहिनि, जेके खणी चयो कंटिन्यूइंग एजुकेशन कोर्सिस। त रिप्रोडक्शन जो बाक़ाइदे सां वर्कशॉप लाइ हफ़्तो 5-5 ॾींहं। न रिज़ल्ट छा थियो? उहो असांजो रिज़ल्ट मूंखे ख़बर न आहे। अच्छा, हा, उहो हाणे इहो न थियो पोइ त टंडोजाम जे अथॉरिटीज़ कंटिन्यू कयो। साईं, उहो इहो थियो न त लाइव स्टॉक डिपार्टमेंट जेका सिंध जी आहे न, उन्हनि वेटनरियंस खे मोकिलियो जेके उनजा वेटनरी फील्ड में आहे न, सॼी फील्ड में। उहो जॾहिं आया, मूं वटि पिक्चर्स अथव, कुझु वीडियोज़ बि आहिनि। उन खां पहिरें ॾींहुं मां पुछियो, पोइ तव्हां हाणे प्रैक्टिस में आहियो हेॾा साल, तव्हां ॿुधायो त तव्हां छा था सिखणु चाहियो? पोइ उन्हनि जी जिन जी प्रायोरिटी हुई प्रेगनेंसी डायग्नोसिस, आर्टिफिशियल इंसेमिनेशन, उन ते मां एम्फसाइज़ करे सॼो करिकुलम डिज़ाइन करे उनखे सेखारियो वियो। उतां वरी टंडेजाम खां उनखे वठी वियासीं असां पंहिंजो उनजो फार्म आहे रेड सिंधी, रेड काओ, असांजे रेड सिंधी कैटल जो फार्म आहे। मूंखे दिमाग़ टंडो ॿियो शहर आहे, उते वठी वियासीं। उते उनखे बाक़ाइदा प्रैक्टिस कराई हर का चीज़। त बाबा हाणे तव्हां हीअ चीज़ूं पाण सिखो था, छो त मां क्लिनिशियन आहियां, आई बिलीव इन हैंड्स ऑन वर्क। त उनखे ट्रेनिंग ॾिनी वई त पोइ तव्हां हाणे इहो कयो, हाणे इनखे तव्हां प्रैक्टिस कयो। कुझु मुंहिंजो फीडबैक मिलियो आहे कुझु प्रैक्टिशन खे, बाबा साईं हाणे मां जेको आहे प्रेगनेंसी डायग्नोस करे सघां थो, मां आर्टिफिशियल इंसेमिनेशन करे सघां थो। उन सॼे जो प्रोग्राम जो मक़सदु इहो ई हुयो त हिनखे ट्रेनिंग वधीक कीअं ॾिजे, जेके ऑलरेडी प्रैक्टिस में आहिनि। जेके स्टूडेंट्स आहिनि हिन वक़्तु, उन्हनि खे हाणे इहो चूज़ करिणो पवंदो त बाबा तव्हां कहिड़े पासे ॾे वञी सघो था।
छो त उहो टाइम गुज़री वियो त तव्हां बाबा कुता ॿिली में ट्रीट कयो त बफ़ेलो उहो हाणे टाइम गुज़री वियो। हाणे तव्हांखे फोकस करिणो पवंदो। जेकर तव्हां बफ़ेलो था कमु कयो त तव्हांखे इहा बि ख़बर हुजे बफ़ेलो जी न्यूट्रिशन छा आहे, उनजी मैनेजमेंट कहिड़ी आहे, उनजी डिज़ीज़ कहिड़ी, उन ते तव्हां फोकस कयो। उन खां पोइ तव्हां अॻिते वधो। सब्जेक्ट स्पेशलिस्ट थियो। बिल्कुलु बिल्कुलु सब्जेक्ट स्पेशलिस्ट तव्हां उनखे तॾहिं तव्हांजी साईं उहा थींदी न त पोइ वरी उहो नीम हकीम ख़तरे जान वारी ॻाल्हि थी वेंदी न साईं। पोइ जॾहिं डॉग एंड कैट में थो अचे उहा वरी वधीक डिमांड हिकिड़ी चीज़ आहे। त उहो जेको सिटी जो माण्हू आहे उनखे एक्सेस आहे गूगल जी बि, हर कंहिं ॻाल्हि जी बि। मिडिल क्लास, अपर मिडिल क्लास ख़ासि करे। हा बिल्कुलु उहो उनखे अॻु में ई उहो सर्च कनि था बाबा छा मुंहिंजे कुते जो प्रॉब्लम आहे। उन्हनि खे हिन वक़्तु जेको मां ॾिसां थो जे थोरी घणी मूंखे इल्मु आहे, असांजी हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे सिंध में उहा वरी रूडिमेंट्री आहे, तमामु रूडिमेंट्री आहे। प्राइमरी आहे। हा प्राइमरी टाइप जी। त उहे जेके बि नौजवान आहिनि जेके अस्पतालूं खोलनि था पंहिंजे तरफ़ूं जेको कनि था उनखे ख़बर आहे। पर मूंखे वरी बि थोरो रिज़र्वेशन सां अदब सां मूंखे चवणो थो पए त तमामु असांजा घटि ट्रेंड प्रोफेसर आहिनि उन एरियाज़ में। ऐं सो जेकॾहिं असां उनखे सेखारणु था चाहियूं त मां ॾिसणु थो चाहियां साईं असांजो जेको वॾी इम्पॉर्टेंट चीज़ जेका थींदी आहे न, मां तव्हांखे इहो अर्ज़ु कयां त थोरो 2 मिंट मूंखे इजाज़त ॾियो त हिते असां वटि 12 सालनि जो हाई स्कूल आहे साईं। हिते कीअं आहे हिते मैट्रिक 10 साल, 10 साल न साईं। इंटर हायर सेकेंडरी इंटर 12 साल। त US में सम्झो 12 सालनि जो हाई स्कूल आहे ईअं न साईं। 12 सालनि खां पोइ अंडर ग्रेजुएट आहे 4 सालनि जो। उन खां पोइ 4 सालनि जो वेटनरी कॉलेज आहे। 8 सालनि जी एजुकेशन आहे आफ्टर हाई स्कूल त वेटनरी थियण लाइ। ठीकु आहे साईं। पहिरियों साल जेको आहे उनखे असां ॾियूं था ट्रेनिंग बेसिक साइंसिस में, एनाटमी छा आहे, फिजियोलॉजी छा आहे। 2 साल में उनखे असां ट्रेनिंग ॾियूं था पंहिंजो प्री क्लिनिकल सब्जेक्ट्स, माइक्रोबायोलॉजी, पैथोलॉजी इहो। 3rd ईयर में जॾहिं असां उनखे चऊं था असां प्री क्लिनिकल ट्रेनिंग, उनखे सॼी इंफॉर्मेशन मेडिसिन, सर्जरी, रेडियोलॉजी, रिप्रोडक्शन, वार्ड ऐं अस्पताल अची वई। 4th में को लेक्चर कोन्हे। सॼो साल जेको आहे हैज़ टू वर्क विद द एनिमल और वर्क विद द पर्सन। त उहा डेफिशिएंसी आहे असां इहो हाउस जॉब न आहे माना। बसि उहो जेको आहे न हैंड्स ऑन एक्सपीरियंस आहे। इहो हाउस जॉब कोन्हे असां वटि माना। न हुअण जे बराबरि आहे। त उन जी सख़्तु ज़रूरत आहे। उन खां अलावा तव्हां यू फॉरगेट इट। जीअं तव्हां ॾिसो था ह्यूमन में बि हाउस जॉब जेके रेज़िडेंट करे उहो डॉक्टर कीअं थो थी सघे, नथो थी सघे। वेटनरियन बि असांखे ॾिसणो पवंदो उहो कीअं कयूं। त इहो ई आहे त उनखे असांखे करिकुलम खे कीअं रिवाइज़ करिणो पवंदो। असांजो करिकुलम जेको ठहियलु आहे न साईं हिते, उहो उअं ई ठहियलु आहे त बाबा ही स्टूडेंट ट्रेन थी पोइ गवर्नमेंट जी जॉब कीअं कंदो। पोइ जेके हॉस्पिटल जेके अंग्रेज़ खोले विया त बसि शिकारपुर में वेटनरी हॉस्पिटल हूंदी, हिकिड़ी सिविल हॉस्पिटल हूंदी, माण्हुनि जो मुफ़्त में इलाजु मिलंदो, हिते जानवरनि खे मुफ़्त में इलाजु मिलंदो। उहे ॿई जेको आहे सो सिस्टम डिप्ली थींदा था वञनि। उनजो इम्पोर्टेंस तमामु घटि थींदो थो वञे। मां डिटेल में नथो वञणु चाहियां, हर कंहिंखे ख़बर आहे त भाई तव्हां जेके अस्पताल में वञो वेटनरी में ॾिसो तव्हांखे मुफ़्त में इलाजु मिली सघे थो, नथो मिली सघे। त मुंहिंजे ख़्याल में उन असां बि जेका असांजा वॾा आहिनि जेके जिन वटि फ़ैसिला जेके कनि था उनखे बि सोचणो पवंदो त इहो असां सिस्टम खे कीअं चेंज कयूं। करिकुलम बि ईअं आहे। करिकुलम हैज़ टू बी डायनामिक। ऐं उहो हूअं लेटेस्ट आहे साईं। असां वारो करिकुलम लेटेस्ट अपडेटेड आहे। मूंखे ॾिसणु न साईं, आई डोंट थिंक सो। छो साईं इहो हुजे न पोइ त उहो तव्हांजो हाउस जॉब वारी ॻाल्हि आहे न। पोइ त मां ॾिसणु थो चाहियां त हिनखे तव्हां हैंड्स ऑन एक्सपीरियंस कीअं था ॾियो। कोन्हे को। मां मञा थो त असां वटि रिसोर्सिस घटि आहिनि, असां प्रोवाइड नथा करे सघूं हर चीज़ जेका ॿियनि मुल्कनि में आहे, पर एतिरो त हुजे न जेतिरो मलाइशिया थो ॾे, इंडोनेशिया थो ॾे, या कुझु एरिया ते कुझु पंहिंजो सूबा इंडिया जा बि कनि था। पंजाब में कुझु जॻहियुनि में उहे ॾियनि था वधीक। चवण जो मक़सदु इहो आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां उनखे ॾियूं पंहिंजो अप टू डेट करिकुलम। ऐं मुंहिंजी बेसिक फिलासफ़ी आहे, मां काफ़ी अर्सो करिकुलम जो चेयरमैन रहियो आहियां यूनिवर्सिटी में 2-3 में। करिकुलम हैज़ टू बी डायनामिक एंड रेडी टू चेंज अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सोसाइटी। इहो आहे बेसिक कॉन्सेप्ट करिकुलम, अकॉर्डिंग टू चेंजिंग टाइम्स। राइट। त जेकॾहिं डॉग एंड कैट जो को कॉन्सेप्ट न हुयो सोसाइटी में, हाणे सोसाइटी थी चए मां डॉग रखणु थो चाहियां, डज़ योर करिकुलम ऑफर्स दैट? बिल्कुलु ठीकु।
ईअं न साईं हा जहिड़ो वाव लॻे तहिड़ो मोह ॾिजे। एग्ज़ैक्टली त उहो असांखे जेके असां नौजवान ॿुधनि बि था त उन्हनि खे इहो ॾिसणु घुरिजे उहे रिसोर्सिस किथां अचनि नंबर 1। नंबर 2 जेको आहे सक्सेस जी हिकिड़ी ॿी सीक्रेट आहे पर्सनल एफर्ट्स। महिनत कंहिंजी ज़ाया न वेंदी आहे। डोंट डिपेंड अपॉन त बाबा जेको आहे सो मां फलाणे ख़ानदान जो आहियां मां हीअं आहियां। ठीकु आहे तव्हांखे नौकिरी मिली वेंदी पर दैट वोंट बी पाइदा। जॾहिं तव्हां पाण था कयो न साईं उहो जेको तव्हांखे कॉन्फिडेंस अचे थो उहा पर्सनल एफर्ट्स। हितां जा सिंधी विया आहिनि कई मां जहिड़ा मां बि जेको आहे वधीक होशियारु माण्हू या मां जॾा बि माण्हू उन्हनि एफर्ट्स कया आहिनि उन मुल्कनि में तॾहिं कामयाबु थियो न को ॿियो को कोन हुयो। ईअं तव्हां नथा चई सघो बाबा में माण्हू शइ कोई फ़र्क़ु ई नथो पए। न ज़ात ते थोरो ई आहे साईं। बेस्ड अपॉन माई 30 years experience going in all these developed and developing countries, Japan, China, no one has monopoly on intelligence. मां तव्हांखे इहो ॿुधायां। वाह वाह। no one has monopoly। अछो हुजे कारो हुजे फ़र्क़ु ई नथो पए। माली में जॾहिं मां लेक्चर पियो ॾियां जिते बिल्कुलु उहो मुल्क ईअं आहे जंहिंखे अंग्रेज़ीअ में चइजे डर्ट पुअर कंट्री। उते बि जेके स्टूडेंट्स वेठा आई कैन पिक 2 or 3 स्टूडेंट्स ब्रिंग देम टू यूनाइटेड दे विल शाइन एज मच एज इन अमेरिकन वाइट स्टूडेंट। पर उनखे अपॉर्चुनिटी कोन्हे उते ई वॾा थी वेंदा मरी वेंदा। त हिते बि असांजे नौजवान खे सोचणु घुरिजे त तव्हांजे प्लेट में वेही जेको ॾींदो न तव्हां खाईंदो बि त उनजो क़दुरु न थींदो। यू विल नेवर बी हेल्दी। यू हैव टू स्टैंड ऑन योर ओन फीट मेक योर एफर्ट्स। करिकुलम जेको तव्हां ॾिसो था जेके असांजा उस्ताद आहिनि जेके एडमिनिस्ट्रेटर्स आहिनि मूंखे ॾिसणो पवंदो बाबा करिकुलम छा इहो सुटेबल आहे जेको असां पढ़ाईंदा हुआसीं 10 साल अॻु में। मूंखे हाणे इहो ॿुधायो वियो आहे त पंहिंजो मिडिल ऐं हाई स्कूल में हाणे चाइनीज़ था पढ़ाइनि। मां ॿुधो आहे इहो। त बहरहाल उहो हाणे उनजो पंहिंजो डिसीजन आहे। मां त वेटनरी जी ॻाल्हि करे सघां थो एनिमल हस्बेंड्री जी ॻाल्हि करे सघां थो। त पोइ इहे ॻाल्हियूं आहिनि साईं। हिकु त ॿुधायां न तव्हांखे फूड एनिमल आहे उनजो जेको बराबरि कयो। मां तव्हांखे छा ॿुधायां मां वरी शिकार पियो 5-6 साल अॻु में त सिर्फ़ु इहो चेक करण जे लाइ त उहा एनिमल स्लॉटर किथे था कनि। हिकिड़ो थलो हुयो मिटीअ जो उते 5-6 जानवर ज़बख़ाने में बीठा आहियो साईं 5 जानवर ॿधा पिया हुआ सफ़ा। मां तव्हांखे ऑलमोस्ट आई डिडंट एग्ज़ामिन देम बट आई कैन ऑलमोस्ट गारंटी यू त उनखे छा त ट्यूबरकुलोसिस हूंदी आहे ॿी कढी सफ़ा हॾियूं डुबरा। हा हा सफ़ा उन नक था वहनि। हाणे उहे जानवर साईं ज़बह थींदा उहो गोश्त मार्केट में ईंदो असां ॾे ईंदो का ख़बर कोन्हे की छा थो पियो थिए। इहो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो सब्जेक्ट आहे। उहो असांजे जेके आहिनि एडमिनिस्ट्रेटर्स उनखे बि सोचणो पवंदो वॉट इज़ अवर फ्यूचर वेयर आर वी गोइंग। आख़िरी सवाल थो पुछां। जी दादा। तव्हां जहिड़ा घणा माण्हू आहिनि किथे हिते जिते किथे सिंधी पर आहिनि साईं। हा आहिनि काफ़ी आहिनि अंदाज़न मूंखे अंदाज़ा 100-50-40 एतिरा हूंदा ज़रूरु हूंदा साईं। न हूंदा त मूंखे त हाणे मां सर्वे त कोन कयो न न पर तव्हांजो शोबो आहे त तव्हां सां अलॻि लाॻापा माण्हुनि जा थियनि था न। हा मूंखे अहिड़ी त ख़बर कोन अथव रियली टू बी ऑनेस्ट विद यू पर मूंखे इहा पक आहे त माण्हू उते बि आहिनि पर उन्हनि जी जेका लिमिटेशन्स आहिनि जेके मजबूरियूं आहिनि ईअं न साईं। मथां जेको उनखे अचे थो प्रेशर थो अचे या उनखे अपॉर्चुनिटी अहिड़ियूं थी मिलनि उनखे ख़बर ई त बाबा नौकिरी इन करे मूंखे मिलंदी त मां फलाणी सिफ़ारिश करां या फलाणा मां पैसा ॾियां जेको कुझु कयां त पोइ उन्हनि उहा पंहिंजी जदोजहद ई न कई। त उहे बि माण्हू हूंदा जेके उन्हनि खे अपॉर्चुनिटी ॾिनी वञे त भाई तव्हां सही नमूने पढ़ायो तव्हांखे पघार पूरी मिलंदी हर का चीज़ मिलंदी। आई बिलीव इन ह्यूमन एंडेवर एंड अपॉर्चुनिटीज़। तव्हां उनखे अपॉर्चुनिटी जो रस्तो ॾेखारियो साईं। तव्हांजे साम्हूं दुनिया जा मिसाल आहिनि। अमेरिका जे पॉलिटिक्स खे तव्हां छॾे ॾियो पर जेको मुल्क ॾिसो जेको सिस्टम आहे उन सिस्टम खे तव्हां ॾिसो दुनिया जे हर मुल्क जो माण्हू आहे। हाणे पोइ इहे माण्हू कामयाबु कीअं था थियनि। साॻियो ई माण्हू जेको हिते गंद फिटी थो करे रस्ते ते उते अचे फिटी नथो करे न। हिते 1.5 कलाक ते दुबई में नथो करे। एक्ज़ैक्टली तव्हां ॾिसो न साईं। त उहो जेको सिस्टम आहे न उहा सीक्रेट सिस्टम आहे। US जो बि तव्हां जहिड़ो बि प्रेसिडेंट वठी अचो बदमाशियूं कनि जेको बि कुझु कनि पर सिस्टम उते आहे। उहो सिस्टम कीअं थो कमु करे। ज़ोरान मंडानी 34 सालनि जो मुस्लमान
न्यूयॉर्क मेयर चवनि था त यूनाइटेड स्टेट्स में प्रेज़िडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स खां पोइ वधि में चैलेंजिंग जॉब न्यूयॉर्क सिटी जो आहे। बिल्कुलु उते 34 सालनि जो हिकिड़ो छोकिरो जंहिंजे पोयों मिलियंस ऑफ डॉलर हिन ख़र्चु कया त हुनखे हारायूं। ओथ थो खणे, ओथ खणण वारो सेनेटर उहो जीव आहे। हा हे क़ुरान ते क़ुरान ते हथ थो रखे। ऐं दिस इज़ अमेरिका। दिस इज़ अमेरिका। इन सिस्टम में मां बिलीव थो कयां। इहो न आहे त मां चवंदो का सुपर चीज़ आहे, पर चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे, ओनली दिस थिंग। जीअं तव्हां दुबई जो मिसाल ॾिनो साईं, सिस्टम आहे। तव्हां न त बिहार हाणे ॾिसो न, कराची में ॿुधाइनि था 3-4 महीननि खां लाइट्स लॻी वयूं आहिनि, कैमरा लॻी वयूं आहिनि, हर को बीहे थो न साईं। फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु आहे न साईं। चेक सिस्टम उहो बैलेंस इहो न थींदो साईं त पोइ असांजा वॾा बि जेके शिकायतियूं कंदा साईं, ब्रेन ड्रेन थी थिए, माण्हू ॿाहिरि हलिया था वञनि, जेके त माण्हुनि खे तव्हां अपॉर्चुनिटी ॾियो त मुंहिंजे ख़्याल में उहे माण्हू थी सघे त वापसि बि अचनि साईं। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, महिरबानी। तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असां बार बार मिलंदासीं, कचहरी कंदासीं। इलाही ॻाल्हियूं आहिनि तव्हां खां ईरान जे बारे में, अफ़गानिस्तान जे बारे में, उज़्बेकिस्तान जे बारे में, अमेरिका जे बारे में, जी जी, अमेरिका जे मुख़्तलिफ़ स्टेट्स जे बारे में तव्हां खां हाल अहिवाल थींदा। ऐं सची ॻाल्हि हीअ आहे त असांखे तमामु घणी ॼाण मिली तव्हांजे इंटरव्यू मां, ऐं असां चाहियूं था त ॿिया बि जेके सिंधी पढ़ियल आहिनि उहे लीडर टीवी ते अचनि ऐं असांखे टाइम ॾियनि, असां सां ॻाल्हाइनि, असांजे मार्फत सॼी सिंध खे ॿुधाइनि। ऐं तव्हां जेका ॻाल्हि कई आहे निसाब खां वठी हैंड्स ऑन ताईं, ऐं प्रैक्टिकली अपडेटेड वर्शन जेको आहे उहो एनिमल जेका हस्बेंड्री जेका या एनिमल साइंस आहे उन जे बारे में जेसि ताईं नथो अचे पोइ त असां कॉम्पीट बि न करे सघंदासीं, ऐं पोइ असां पंहिंजे जानवर जो, पंहिंजे माहौल जो ख़्यालु बि न करे सघंदासीं। अवांजी लख महिरबानियूं। तव्हांजी बि महिरबानी, तव्हां मौक़ो ॾिनो मूंखे त पंहिंजो जेको आहे सो मां इज़हार कयां पंहिंजी ऑब्ज़र्वेशन जो, जज़्बात जो, त होपफुली ॿुधण वारा बि जेके आहिनि से उन्हनि ते बि कुझु न कुझु इन्फ्लुएंस थींदो आहे। ज़रूरु थींदो इंशाअल्लाह। वॾी महिरबानी। वॾी नाज़रीन, ही हुआ डॉक्टर मुश्ताक मेमण साहब PhD। ऐं डॉक्टर साहब जेके न जेके ॻाल्हियूं रस्मी थोरियूं गैर रस्मी घणियूं जेके पंहिंजूं परायूं जानवरनि जूं, कुतनि ॿिलियुनि जो, घोड़नि गॾनि ऐं सूअरनि जूं सभु ॻाल्हियूं कयूं आहिनि, अमेरिका जूं ऐं फैसलाबाद ऐं सिंध सॼीअ जूं। उन में डॉक्टर साहब सफ़ा सवली ॻाल्हि कई आहे त निसाब खे जदीद बणाइणो पवंदो। ॿियो शागिर्दनि खे रुगो डिग्री ऐं नौकरी जे बारे में सोचण जे बदिरां पंहिंजा एफर्ट्स करणा पवंदा, महिनत करणी पवंदी त जीअं जानवरनि जी भलाई थी सघे। हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि डॉक्टर साहब इहा कई आहे जंहिं ते सॼी पाकिस्तान सरकार खे, सिंध गवर्नमेंट खे सोचणो पवंदो। जेका असांजे ॻउनि में मेन में फुट ऐं माउथ जी जेका डिज़ीज़ आहे ऐं जंहिंजे करे असांजो जानवर असां ॿाहिरों त घुराए सघूं था पर हितां असांजो जानवर उन बीमारी जे करे नथो वञी सघे, ऐं असांजे इम्पोर्ट बिल जेको आहे उहो डे बाय डे उहो डेफिशिएंट थींदो थो वञे, एक्सपोर्ट बिल वधे कोन थो। इन करे पाकिस्तान बदस्तूर ग़रीब मुल्क रहंदो अचे। ऐं डॉक्टर साहब ॿुधायो त अंग्रेज़ी केॾी ज़रूरी आहे। डॉक्टर साहब खे हिकिड़े मौक़े ते अंग्रेज़ी बेवफ़ाई जो हिकिड़ो तानो ॾियण वारी, पर वरी हिमत करे ऐं डॉक्टर साहब हिन पंहिंजी सॼी ॼमार में उहे समूरा माण्हू, ख़ासि करे मंज़ूर अहमद साहब जहिड़ा माण्हू जिन खां असां वाक़ुफ़ बि न आहियूं, पर हू चाहे थो त उन मूंखे ज़िंदगी जो रोड मैप ॾिनो, ज़िंदगी जी सिख्या ॾिनी त माण्हू किथे किथे छा छा करे। ऐं उते अमेरिका में बि हुनखे मुख़्तलिफ़ माण्हू हिकिड़ी यूनिवर्सिटी खां ॿी यूनिवर्सिटी वठी विया। मुंहिंजो ख़्यालु आहे ज़िंदगी सफ़र आहे, असीं सभु मुसाफ़िर आहियूं। जे इहो सफ़रु एजुकेशन लाइ कजे, जे इहो सफ़रु सिख्या जे लाइ कजे, जे इहो सफ़रु पंहिंजे सिंध ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान लाइ कजे त इन मुसाफ़िरी खां वॾी का मुसाफ़िरी कान्हे। इन सफ़र खां वधीक संहिंजो, सुठो, सुहिणो, सुलझणो सफ़रु ॿियो थी नथो सघे। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। अवां जी वॾी महिरबानी।